वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त पंहिंजे मक़सदनि तां पोइ ते हटी वञो, इंतिहाई क़दम खणण ते मजबूर न कयो। हीउ जेकॾहिं एहतजाज आहे त इन में अफ़गान शहरी किथां अची रहिया आहिनि। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 120 अफ़गान शहरी पकड़िया विया आहिनि। हिन सॼी सूरत हाल जो ज़िम्मेवार केपी जो वॾो वज़ीर आहे। घर वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त पुलिस अहलकारनि ते मुसलसल ॻोढ़ा आणींदड़ गैस जा शेल फायर कया विया। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त पंहिंजे मक़सदनि तां पोइ ते हटी वञो, इंतिहाई क़दम खणण ते मजबूर न कयो। हीउ जेकॾहिं एहतजाज आहे त इन में अफ़गान शहरी किथां अची रहिया आहिनि। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त PTI जा शरपसंद पुलिस ते पथराव करे रहिया आहिनि। पुलिस ते फायरिंग कई वई। इहो कहिड़ो पुरअमन एहतजाज आहे। क़बाइली इलाइक़नि मां ईंदड़ माण्हुनि खे हथियार खणी अचण जी हिदायत कई वई आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त एहतजाज में अफ़गान शहरी किथां अची रहिया आहिनि। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त असीं चेक करे रहिया आहियूं त इन्हनि वटि शेल किथां आया। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PTI जा शरपसंद पुलिस ते पथराव करे रहिया आहिनि।